नाज़रीन, दौलतपुर सफ़न जन अलग अकेडमी ऐं डांस स्टडी सर्किल पारां 3 ॾींहंनि जे दौलतपुर फेस्टिवल जारी आहे, जंहिंमें सियासी ऐं समाजी शख़्सियत लतीफ़ जे पारखू मौलाबख्श बुरड़ो जी शख़्सियत किरदार ऐं जदोजहद ते इरशाद ओठो पारां तरतीब ॾिनल किताब सुख न सुता कॾहिं जी महूरती तक़रीब थी। रिपोर्ट करे रहियो आहे GM लाखो। दौलतपुर सफ़न जे अलग अकेडमी ऐं डांस स्टडी सर्किल पारां 3 ॾींहंनि जो दौलतपुर फेस्टिवल शुरू कयो वियो आहे, जंहिंजे पहिरें ॾींहुं सियासी ऐं समाजी शख़्सियत लतीफ़ जे पारखू मौलाबख्श बुरड़ो जे शख़्सियत किरदार ऐं जदोजहद ते प्रोफेसर इरशाद ओठो जो मुरतब ॾिनल किताब सुख न सुता कॾहिं जी महूरती तक़रीब थी, जंहिंजी सदारत नामियारे लेखक ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझीअ कई, जॾहिं त महिमाननि में नामियारनि अदीबनि इदरीस जतोई, रखियल मोराई, बशीर हिसबाणी, प्रोफेसर इरशाद ओठो समेत अदीबनि, लेखकनि ऐं शागिर्दनि औरतुनि जे वॾे अंग शिरकत कई। साईं मौलाबख्श बुरड़ी जे शख़्सियत ज़िंदगी ऐं उन जी जदोजहद बाबति इंतहाई अहम किताब आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ लेखकनि लिखियो आहे। मौलाबख्श साहब जे हम असरनि बि लिखियो आहे, मौलाबख्श साहब खां सीनियर शख़्सियतुनि बि लिखियो आहे ऐं मौलाबख्श साहब जिन ते नंढनि ॿारनि बि लिखियो आहे। साईं जेको आहे सो तमामु हिकिड़ो वॾो जदोजहद जो हिकिड़ी सिंबल आहे ऐं हिन वक़्तु असांजे लाइ हिकिड़ो रोल मॉडल जी हैसियत रखे थो। मूं जीअं अॻु में अर्ज़ु कयो त साईं जी तबियत ऐं मिज़ाज में या जेको ख़ुदि हिन किताब मां मालूम थिए थो त हमदर्दी जो साहिबु, ईसार ऐं क़ुर्बानी जो मालिक, वक़्त जो पाबंद। सिंधी जो हिकिड़ो ॾाढो बहितरीनु किताबु छपियो आहे तारीख़ ते, अदब ते, ॿोलीअ ते, साईं मौलाबख्श खे शख़्सियत ते, जंहिं लाइ मूंखे जॾहिं मूं तरतीब ॾिनो त मूंखे बेइंतिहा ख़ुशी थी, छाकाणि त उन सॼे किताब में दौलतपुर जी तारीख़ बि शामिल आहे। कंहिं शख़्सियत खे अहिड़ी भेटा ॾिनी वञे थी त इहा निहायती फ़ख़्र जी ॻाल्हि आहे, असांजे शहर जे लाइ तमामु घणी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे ऐं असां चाहींदासीं त अहिड़ा मौलाबख्श अञा ॿिया बि पैदा थियनि, अहिड़ा रमज़ान, अहिड़ा इरशाद ओठो ॿिया बि पैदा थियनि ऐं ही नौजवान अॻिते हली इन्हनि शयुनि खे बरक़रार रखंदा अचनि। किताब मूं ते दोस्तनि लिखियो, मुंहिंजे लाइ त हिकिड़ो ईअं सम्झां त ज़िंदगीअ जो तमामु बहितरीनु ॾींहुं आहे ऐं इहो ई मां समर खणी वेंदुसि पाण सां। शायदि मूंखे हिन खां वधीक ॿियो को समर नथो सुझे। किताब साईं मौलाबख्श बुरड़ी जे ते जी शख़्सियत ते जेके मज़मून ऐं मक़ाल आहिनि उन्हनि जी महूरत थी आहे, न फ़क़ति उन जी महूरत थी पर उन किताब ते जेका अभ्यासी वेहक थी आहे सा बि ॾाढी हिकिड़ी बहितरीनु थी आहे। मूंखे ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिन महूरती तक़रीब में, हिन पधराईअ में, किताब जी में जेतिरा मर्द शरीक थिया आहिनि ओतिरियूं औरतूं शरीक थियूं आहिनि ऐं छाकाणि त जंहिं प्रोग्राम में जंहिं हद ते हेतिरियूं औरतूं अची शिरकत कनि, इहा वॾी तब्दीली आहे। असांखे पंहिंजे बहितरीनु शख़्सियतुनि ऐं किरदारनि खे उन्हनि जी ज़िंदगीअ में मान ॾियणु घुरिजे, जंहिंसां नौजवाननि में उत्साह पैदा थींदो। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़न।